सवासा शिरकंदालों कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी ओलह तारिक इलाही मस्तूरी जो चवणु आहे त इलाइक़े में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि घर मां पुलिस ते फायरिंग कई। हुन चयो त पुलिस जी जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। एसएसपी ओलह चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी ओलह तारिक इलाही मस्तूरी जो चवणु आहे त इलाइक़े में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि घर मां पुलिस ते फायरिंग कई। हुन चयो त पुलिस जी जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया। एसएसपी ओलह चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी ओलह तारिक इलाही मस्तूरी जो चवणु आहे त इलाइक़े में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि घर मां पुलिस ते फायरिंग कई। हुन चयो त पुलिस जी जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया। एसएसपी ओलह चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिटी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिद मंगी सां। जी ख़ालिद, अपडेट कजो ऑपरेशन जे हवाले सां कार्रवाई थी आहे। असां राब्तो मुनक़ता थी वियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी ओलह तारिक इलाही मस्तूरी जो चवणु आहे त इलाइक़े में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि घर मां पुलिस ते फायरिंग कई। हुन चयो त पुलिस जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया। एसएसपी ओलह चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। एसएसपी ओलह तारिक इलाही मस्तूरी जो चवणु आहे त इलाइक़े में कॉम्बिंग ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि घर मां पुलिस ते फायरिंग कई। हुन चयो त पुलिस जी जवाबी कार्रवाई में 5 ॾोहारी मारिजी विया। एसएसपी ओलह चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। कराची जे इलाइक़े मंगो पीर खैराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। राब्तो बहाल थी चुको आहे ख़ालिद सां। जी ख़ालिद, अपडेट कजो। ख़ालिद, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां पुलिस मुकाबले में 5 ॾोहारी मारिजी विया आहिनि। जी फरा मंगो पीर वारे इलाइक़े खैराबाद में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में 5 जेके आहिनि थोरो मारिजी विया आहिनि। जॾहिं त मारिजी वञण वटां असलो ऐं ॿियो सामान हथियार आहे। जॾहिं त एसएसपी क्यामाड़ी जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि वारदातुनि में मुलविस आहे। अॼु पुलिस जो हुननि सां मुबैना मुक़ाबिलो आहे जंहिंजे नतीजे में हू 5 ॼणा जेके आहिनि मारिजी विया आहिनि। जॾहिं त वाक़े वारे हंधि जेके आहिनि उहे फोरू फुर करे रहिया। जंहिंखां पोइ पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो थियो आहे जंहिंजे नतीजे में 5 फोरू